सही अर्ज़ आहे अॼुकल्ह जे दौर में असां जेका क़ौम आहियूं उहा कंहिंखे यादि करण जे लाइ बि टाइम कोन्हे, छो त मुर्दा परस्त क़ौमूं जेके आहिनि न मरण खां पोइ यादि थियूं कनि। अहिड़ा खोड़ मिसाल मुंहिंजे साम्हूं आहिनि कि अहिड़ा माण्हू असां ॾिठा जे उस्ताद बुखारी से वेझो बि कोन हुया, पोइ जेॾी महिल उते असां पहुतासीं तॾहिं ते त उहे दफ़्तरनि में पंहिंजा नाला पिया लिखाइनि ऐं सुबुह जो केतिरनि ताईं उहा अख़बार में बि अचे पियो। ठीकु आहे, पर मुर्दा परस्त हुजण जे बावजूद बि मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हीअ असांजा भाउर जेके अॼु गॾु थिया आहिनि, कुझु फ़नकार आहिनि, कुझु हिनजो कारण इहो त मुंहिंजी तबियत सही पए थी थिए, डायबिटिक माण्हू शुगर जा मरीज़, त अॼु मूंखे कोठ ॾिनऊं त असां लबैक चई हिते पहुता आहियूं। कुझु दिलि जूं ॻाल्हियूं जेके आदल सां गॾु मूं गुज़ारियूं खणियूं तव्हांजे अॻियां पेश करे पोइ मां पंहिंजी सीट ते शुरू में अञा गुलमेरान उथण विया शुरू थियो। असां वटि ईंदो हुयो, असां हुन वटि वेंदा हुआसीं, घरू टर्म्स रिलेशन माइटी मिठी उथण वेहण खाइण पीअण गॾु हुयो। शाणी जे हुजण जे बावजूदि मां हुन सां तमामु घणो वेझो हुअसि, एतिरे ताईं जो जेके बि फंक्शन कराया अथसि मूंखे यादि आहिनि, जेके जेके फंक्शन कराया हुआ त ईमान सां उहो मूं वटि ईंदो हो, सलाह पुछी वॾो सम्झी त चवंदुसि किथे सिखणो आहे, कहिड़ो करिणो आहे, कहिड़ो फ़नकार घुराइणो आहे या किथे मराको करिणो आहे, सलाह पुछणो। उन में असांजा दादूजा शेर मोहम्मद भुगड़ी आहे, साईं गुल मोहम्मद सुमरो आहे, असांजा खोड़ ॿिया बि दोस्त हूंदा हुआ गॾु, पर पंहिंजाइप जी हैसियत सां वॾो सम्झी असां वटि ईंदो हो ऐं असांखे जो आहे सोची सलाह मशवरो वठंदो। बींग टीचर या पढ़ियल लिखियल माण्हू, मां HST उस्ताद आहियां, रिटायर आहियां हाणे। मक़सदु इहो आहे त हे नंढड़ा हिननि खे मुंहिंजो सलाम पेश थो कयां मां अॼु, हिननि पाण ई सभु कुझु कयो आहे। हूअं त ॿिया दोस्त कंदा हुआ मेड़ाका, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं, दादू वासिन जी वॾियूं महिरबानियूं, थोरो आहे जो असांजे शहीद खे एतिरो यादि कयो थो वञे ऐं इन्हनि ते मकाला लिखिया विया आहिनि। मूंखे साम्हूं ॿुधंदे ॾाढी ख़ुशी थी थिए, काफ़ी पढ़ियल लिखियल उस्ताद असांजा दोस्त वेठा आहिनि काफ़ी ईंदे। मां इहे गुज़ारिशात ॾे थो कयां त मौक़ो ॻाल्हाइण जो असांखे अॼु मिलियो आहे। ही जॾहिं पढ़ंदो हुयो नंढे हूंदे खां वठी हिनखे इहो अदब जो शौक़ु हूंदो, कहाणी लिखणु, शाइरी लिखणु, नंढे हूंदे खां वठी जीअं उस्ताद सोम परस्त हो त ही माण्हू बि सोणे जेतिरो सुहिणो हूंदो ओॾो सुठो माण्हू हूंदो, अहिड़ो वर्कर हूंदो, अहिड़ो जेको आहे सो समाजदार माण्हू हूंदो हुयो। हिन जो कमु इहो हूंदो हो त मां कंहिंजी मदद कयां ऐं केॾी महिल मदद कयां। पढ़ण जे दौर खां वठी थो ॿुधायां, जॾहिं मैट्रिक पास कई फस्ट क्लास में तमामु होशियारु माण्हू हुयो त हिनखे नौकिरी मिली त मिठाई खणी आयो। मक़सदु चवण जो इहो आहे त हिनजी शुरू खां वठी वीचारे जी आसा सां लॻंदी। वरी शाइरी शुरू कई, ॾाढी सुठी शाइरी, असां हिन जी धुनूं कंपोज़ कंदा हुआसीं, मंज़ूर खां कराईसीं। उन खां पोइ ॿिया छोकिरा सरवर सकीराई सां मरूं गुज़ारियो आहे, उन खां कराईसीं। बालक अञा ताईं ॻाए पियो जेको मुंहिंजो फर्ज़ंद आहे। असांजी शुरू खां वठी हुन सां इहे कमु करण जी गॾु आदत हुई। हिन जो मौत अचानक जेको थियो उनजो एॾो अफ़सोस थियो, असां भॼंदा अस्पताल पहुतासीं, यानी ईअं ब्लीडिंग थी वई, ख़बर ई कान पई त असांखां चढ़ी वेंदो। रत में सफ़ा रत न बचो, का शइ न बची, सफ़ा फिको पीलो थी वियो। अफ़सोस आहे जो अहिड़नि माण्हुनि खे मिले छा थो, ॾोह कहिड़ो आहे जो ईअं माण्हू खे बेदर्दीअ सां क़दुरु कयो थो वञे पंहिंजे दर ते। पर असांजी क़ौम में बि काफ़ी कोताहियूं आहिनि। सखीराई क़ौम आहे, अॼुकल्ह त पढ़ियल लिखियल खोड़ छोकिरा आहिनि असां वटि। हींअर उन्हनि खे सुजागी आई आहे, मां उन्हनि खे सलाम पेश थो कयां। फिदा सखीराणी आहे, ॿिया दोस्त असांजा जेके वेठा आहिनि,
उहे असांजा सदर आहे। उन्हनि जे करे असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए त इन्हनि हाणे पंहिंजी हिकिड़ी एक्टिविटी शुरू कई आहे ऐं हुन माण्हू जे राह ते हलणु शुरू कयो आहे। इंशाअल्लाह अहिड़ा माण्हू असांजे वर्षूं मल्हाईंदा रहंदा। असांजे दोस्तनि जूं जीअं आदिल जी वर्सी मल्हाइनि था, अहिड़ा खोड़ ॿिया बि असांजा माण्हू आहिनि जंहिंजे लाइ उहे मदद कंदा रहंदा। आदिल जॾहिं बि अस्पताल में का अखियुनि जी कैंप लॻंदी त सॼो ॾींहुं जोड़ंदो, पोड़नि जी होॾे हुनखे चवंदो दादा तव्हां पंहिंजे पोड़े खे वठी अचो, हुनखे चवंदो, हुनखे चवंदो। ख़ुदि मुंहिंजो सहुरो मोहम्मद सुजान सावणी हेडमास्टर, हुनजो अखियूं कराई। एॾी खोड़ अहिड़ा वाक़िया आहिनि जेके हुन माण्हू असांजे लाइ वॾा दिलि खोले छॾिया। अलाए केतिरो कमु कंदो, ॾींहुं राति असां वेंदा हुआसीं, का मसइलो हूंदो, का परेशानी हूंदी, का ॻाल्हि हूंदी त ऑफिस में पंहिंजा कम छॾे असां सां शेयर कंदो आहे ॻाल्हि। उते वेही मानी खाईंदो, घरां घुराईंदो, उते वेठा हूंदा हुआसीं। अॼु मौक़ो मिलियो आहे, ॾाढी मूंखे ॻाल्हाइण जी दिलि थी चवे, पर काफ़ी अञा मुक़ररु वेठा आहिनि। मां मकालो वकालो न लिखी आयो आहे, उहो न आहे, तबियत बि सही न आहे ऐं असां चऊं था थकावट बि आहे, ॿार आहियूं, जेको ॿ टे ॻाल्हियूं तव्हां सां शेयर था कयूं। आदिल जा जेके गीत आहिनि, मां ख़ासि करे बीइंग अ कंपोज़र एंड टीचर, मां काफ़ी हिन जा धुनूं कंपोज़ कयूं, हुन जी ॻारायूं पियो थो, हींअर बि ॻारायूं पिया था ऐं असांजो बालक आहे उहो बि ॻाए पियो थो। हिन जी किताब मां काफ़ी असां कलाम कढिया आहिनि ऐं कमु इहो बि हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो पैगाम आहे जेको शहीद ॾिनो आहे। उन पैगाम खे असां जारी वसारी रखियो छो था ऐं बालक खे बि मां इहो गुज़ारिश करे छॾी आहे त बाबा हीउ असांजो शहीद असांजो बचो, असांजो साथी हुयो, असांखां विछड़ी वियो आहे, पर हिन जे बचनि जी, हिन जे नंढड़नि जी ऐं ख़ुदि हिन जे जेके एक्टिविटीज़ आहे, शाइरी आहे, इहा जेसि ताईं आहे असां हुनखे ॻाईंदा रहंदासीं ऐं हिन जे हर कम में असांजो हूंदो अमल दख़ल। सो काफ़ी कुझु अहिड़ा दोस्त हूंदा हुआ जंहिं असांखे परे करे छॾियो, या अहिड़ी ॻाल्हियूं थियूं जो असां परे थी ऐं अहिड़ी का एक्टिविटीज़ कोन था करे सघूं, न त हुनजे असां बि मल्हाए सघूं था, जामशोरे में मल्हाए सघूं था, किथे बि करे सघूं था। इंशाअल्लाह मां या अॼु ऐलान थो कयां त तव्हां दोस्तनि खे जामशोरे में प्रोग्राम करे ऐं आदिल जो प्रोग्राम करे ॾेखारींदासीं तव्हांखे इंशाअल्लाह ताला ईंदड़ वर्ष। त मुंहिंजे दोस्तनि जी मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त इहे असांजा सिंध जा वारस आहिनि, आर्टिस्ट आहिनि, इहे बि असांजे शहीदनि ते टाइम पंहिंजो कढी आया आहिनि। हिननि खे मां जस्ट ॾियां, ख़ासि करे फिदा सखीराणी जिन असांजो ही क़ौमी मसइलो खयो आहे। मूंखे उमेदु आहे त असांजे ग़रीब छोकिरनि जा, ग़रीब माण्हुनि जा जेके कंहिं थोरी घड़ी में मसइला थियनि था त माण्हू हला करे साईं नौजवान सां गॾु वधि ॻाल्हियूं कनि था, विढ़नि था या कुझु कनि था त उन्हनि जी बि हीअ वापसि आहे कंदो, हे मतिलबु त हिकु यानी ज़ाहिर आहे क़ौम न आहे त कुझु बि न आहे। आदिल खे सिर्फ़ु मूंखे ख़ुदि चयो, असांजे ॿियनि दोस्तनि खे बि ख़बर हूंदी, हुननि चयो त बाबा तव्हां चओ असां बलान कयूं, साईं ख़बर आहे कंहिं मारियो आहे, साईं ख़बर पइजी वई त हिननि सभिनी चयो त दादा सां गरीब माण्हू तव्हां बलान करे हलाए वेंदो, पोइ ॾाढा मसाला पैदा थींदा, ग़रीब माण्हू छा थींदो। तंहिंजे करे महिरबानी आहे तव्हां असांजे आया हो तॾहिं 40-50 माण्हू गाॾियूं भरे आया आहिनि, कुझु एॾो माण्हू तमामु ख़तरनाक आहिनि, थोरी थोरी ॻाल्हि ते झगड़ो करे ईंदा आहिनि, कोन करे ईंदा आहिनि, हू हली आया पर असां हुनखे मने कयोसीं दादा ग़रीब माण्हू सुभाणे हिन जो मसाला थी वेंदा, अचड़ा नंढड़ा आहिनि, कुझु बि थी सघे थो, अधु हली 80,000 रुपया साईं हिकिड़े पर साहब हलो ओॾे ॻाल्हियूं मूंखे पैसा मिलिया कोन, ईअं छुटी वियो माण्हू। हलो ठीकु आहे, काफ़ी ज़्यादतूं थियनि थियूं त हाणे आउं पंहिंजे भाइरनि खे ख़ासि करे फिदा खे गुज़ारिश कंदुसि त हाणे असांजे माइटनि सां सखीरनि सां या इन्हनि सां ज़्यादतियूं न खणनि। तव्हां बि पढ़ियल लिखियल माण्हू कंहिंसां बि ज़्यादती सही कोन्हे न, हे त ज़रूरु असां त पंहिंजी ॻाल्हि था कयूं, पर हलां करे माण्हू कंहिं ग़रीब क़ौम खे फिरे थो करे थो। हिते ॾाढा ज़ातियूं वॾियूं ज़ातियूं अहिड़ियूं ज़ातियूं जेके पाण जॾहिं सम्झणी कोन थियूं आहिनि, इहा सुठी ॻाल्हि कान्हे। इंसानियत न आहे, इंसानियत इहा आहे त हर माण्हू खे ड्यू रिस्पेक्ट ॾियो, हर माण्हू जी इज़त आहे, हर माण्हू खे उहा इज़त ॾियो जेका उहो लड़े थो, भली केतिरो बि घटि हुजे या वधि हुजे, साहु हिकु जहिड़ो आहे। तंहिंजे करे तव्हांजो लख महिरबानियूं आहिनि। मां आदिल खे थी सघे थो वरी स्टेज ते जेकॾहिं को कलाम वलाम जो वारो मिलियो त वरी तव्हांखे सुर में कंपोज़ में जेको जेको असांजो हाल आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। वधीक मां टाइम कोन थो वठां, तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू, शुक्रिया।